कर्ज जो अज़ाब। दुनिया ऐं आख़िरत में इस्लामी तालीमात मुताबिक इंतहाई सख्त ऐं इबरतनाक आहे। क़ुरान ऐं हदीस में बार बार इन ॻाल्हि जी हिदायत ॾिनी वई आहे त कर्ज ज़रूर वापसि कयो ऐं जेकॾहिं सची नीयत सां वापसि न कयो वियो त उन जा संगीन नतीजा। कर्ज जे अज़ाब बाबति तफ़सील क़ुरान हदीस ऐं औलिया इकराम जे इरशादनि जी रोशनीअ में पेश कजनि था। सूरह बक़रा में अल्लाह पाक फरमायो आहे, ए ईमान वारो, अल्लाह खां डिॼो ऐं जेको सूद रहा बाक़ी आहे उनखे छॾे ॾियो जेकॾहिं अव्हीं ईमानदार आहियो। जेकॾहिं अव्हीं ईअं न कयो त अल्लाह ऐं संदसि रसूल सां जंग लाइ तयार थी वञो। कर्ज में सूद शामिल करण सां माण्हू अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंग कंदो, यानी सख़्त अज़ाब जो मुस्तहक़ थिए थो। कर्ज बाबति अज़ाब वारियूं हदीसूं बुखारी शरीफ़ में आहे, जंहिं माण्हूअ कर्ज वरितो ऐं नियत सां अदा करण न चाहे, अल्लाह खेसि क़यामत जे ॾींहुं चोर वांगुरु उथारींदो। कर्ज जी नियत ख़राब हुजणु क़यामत ते अज़ाब जो सबब बणिजे थी। नंबर 2 सही मुस्लिम में आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शहीद जा सभु गुनाह माफ़ थी सघनि था सवाइ कर्ज जे। शहीद जहिड़े अज़ीम मर्तबे वारे शख़्स लाइ बि कर्ज माफ़ नथो थी सघे, उहे आम माण्हुनि लाइ त अञा सख़्तु हिसाब आहे। नंबर 3 अबू दाऊद जी हदीस आहे, जंहिं शख़्स माण्हुनि जो माल कर्ज वठी उनखे तलफ़ करे, अल्लाह खेसि क़यामत ते बेइज़्ज़त कंदो। कर्ज लाहिण खां इनकार कंदड़ क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे गज़ब जो शिकार थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं फौत थियल शख़्स जी नमाज़ जनाज़ा खां इनकार कयो जेसीं ताईं कंहिं चयो त मां संदसि कर्ज भरींदुसि, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़दार जे जनाज़े जी नमाज़ ताईं न पढ़ी, छो त कर्ज माण्हुनि जो हक़ आहे जेको क़ब्र में अज़ाब जो सबब बणिजे थो। क़ब्र जो अज़ाब कर्ज लाहिण खां इनकार क़ब्र में अज़ाब जो सबब थी सघे थो। क़यामत ते शर्मिंदगी अल्लाह जे हुज़ूर में चोर वांगुरु पेश थियणु, दुआउनि जी क़बूलियत में रुकावट। हदीस मूजिब कर्ज़दार जी दुआउनि में बरकत न हूंदी। रिज़्क़ में तंगी कर्ज में बेपरवाहीअ सां तंग करे छॾे थो। सुकून जो ख़ात्मो कर्ज जो बोझ सां इंसान ज़हनी ऐं रूहानी परेशानीअ में मुब्तला रहे थो। औलिया इकराम जा इरशाद कर्ज ऐं अज़ाब। हज़रत अली अलैहिस्सलाम जन फरमायो, कर्ज इंसान जी आज़ादी खे ख़त्म करे छॾींदो आहे ऐं उनखे माण्हुनि जो गुलाम बणाए छॾींदो आहे। हज़रत शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेको कर्ज ॾे उहो अल्लाह लाइ ॾे, पर जेको वठे उन ते वाजिब आहे त वापसि करे, न त अल्लाह जी लानत जो शिकार थींदो। ख़ुलासो सबक़, कर्ज सां मदद वठणु जाइज़ आहे पर अदा करणु फर्ज़ आहे। कर्ज जी नियत साफ़ न हुजणु अज़ाब जो सबब आहे। कर्ज माफ़ थियण लाइ अॻ में अदा करण जी कोशिश ज़रूरी आहे। कर्ज जे करे जनाज़े जी नमाज़ ताईं मुअत्तल थी सघे थी। कर्ज़दार जो हाल क़यामत ते शर्मिंदगी ऐं अज़ाब सां भरपूर थींदो। वधीक इस्लामी वीडियो ॾिसण जे लाइ यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा महिरबानी। लाइक कयो, कमेंट कयो, शेयर ज़रूर कंदा महिरबानी।